अरे अदा सजाद काॾे कराची भुलियो आहीं कीअं तोखे टूल प्लाज़ा छॾियऊं हेड़ियूं मुंडियूं हला जो कर कीअं कराची आया आहियो? अरे गामू उतो मां मजबूरी खां आयो आहियां दा तोॾे उम्मीद खणी आयो आहियां मां अचां ई तोॾे पियो। वरी कहिड़ी उम्मीद वरी छा खुटो थी यार असांजे लाइ त आज़ार कयो आहे अञा ईद आई न पहिरियों कुर्बानी जी खल मूंखे ॾिजो ॾींदा सही खल बाबा ॾींदासीं। अरे यार खल मूंखे न खपे मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे तादी थी आहे मूंसां। छा थियो आहे ॿुधा त सही रोई छो तो हुकुम कर छा थियो आहे? यार हाणे तूं मुंहिंजो किलोर दोस्त आहे तोखे घर जा हवाला ॾींदो आहियां। हा मारी माई चए थी ॿकरो वठी ॾे मां कुर्बानी कंदसि सवाबु खटंदमि। तोरी माईअ खे बि अकुल न आहे तोखे कोई जान छॾाए तूं बि धरती ते बुहार त आहे न वज़न त आहे न। हाणे फाथो जो आहे मां वटि पैसो बि न आहे मां चयो हाणे गामू भाउ ॾे वञा पोइ मदद कर त माई खे मां ॿकरो वठी ॾियां। यार हाणे तो में उम्मीद आहे यार उहो त आहे न उम्मीद हाणे रोज़ रोज़ कंहिं महिल अटो खोटे थो कंहिं महिल चांवर कंहिं महिल घी उम्मीद मामे ई थी ॿिया के दोस्त न थी छा? ॿिया यार अहिड़ा न आहिनि न जेकी मदद कनि तूं हिकिड़ो भलो त आहे मोला तोखे हयाती ॾे। दुआ कदो कई पिन सिन न कर मज़ूरी बि कयो काॾे आहे नी हिकिड़ो 5000 जो नोट ई पियो आहे भाई संगत में ॼाए थो ठीकु आहे। हा वॾी महिरबानी मोला वधाई तूं असां जेको आहे कुर्बानी कंदासीं। बसि दुआ कजांइ पर हाणे हिकिड़ो ॿियो मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ु थी हा जीअं तूं मूं में उमेद रखी आहे त मां बि तो में उमेद रखी आहे उमेदनि ते ई दुनिया क़ाइमु आहे ख़बर थी न। सही चईं हा हाणे ॻाल्हि ॿुधो जीअं ई उज़ई करे त जहिड़ा मूंखे ॾिजांइ ॿकरे जा गामू यारी पंहिंजी जाइ ॾेती जहिड़े जो मां हिकिड़ो गतरो बि न ॾियां तोखे। अड़े छो? जहिड़ा मां पंहिंजो शौक़ सां खाईंदो आहियां ॻाल्हि यार न सिधी थी जहिड़ो न ॾींदो साईं। अड़े जहिड़ा थोरा ॾिजांइ बसि ॿियो गोश्त नथो वठां न मुंडी न पावा भली पावा चई उहे ॾींदो साईं जहिड़ो न ॾींदो साईं एतिरो मां गतरो ई न ॾियां चवां किना तारा तो ॾेखारे तूं जहिड़नि जे लाइ यार शर्म अचणु खपई तूं त लानती न चओ न त तूं छेले जो मालिक तूं आहे हुकुम आहे तुंहिंजो तोखां मथे आहे तूं पावा खा न पावा हिन में ताक़त थी पावनि में। अरे पावा न वणंदा आहिनि मूंखे ताक़त या तूं पाण वटि रख मूंखे जहिड़ा ॾिजांइ जहिड़ा न ॾींदो या हिन करे तूं मुंझी ॾेई वेंदो मां उहो मेॾालो तूं खा जहिड़ा ॾे त ठीकु आहे न त बसि जहिड़ा न ॾींदो साईं ॻाल्हि सिधी थी। हिकिड़ो मिंट पैसा ॾे त 10,000 करे जाए हल जंहिं गाॾीअ में आयो न उन में हली पओ जॾहिं जहिड़ा ई नथो ॾे त खणो हल तो बि कई त हल मगज़ नाड़ थो करे हाणे इहो 5000 ॾे तूं बि सवाब में शामिल थी मूंखे न खपे सवाब जॾहिं तूं जहिड़ा ई नथो ॾे त पुटु छो छा पैसा जहिड़ा न ॾींदो हेॾे ॼाए पियो ख़ुशीअ सां एॾा किना हल त हल पैसा न हल हिकु चङाई जो कमु कयूं पिया अलाए छा हे कंहिं जान हे जय मूं जान मां हेॾा घरां अचां पियो हेॾे वञा पियो न काॾे कमु हुयो चरियो करे चरियो अथऊं हिकु चङाई करे मदद कयां न पियो जहिड़ा न ॾींदुमि ग़रीब जूं फरमाइशूं त ॾिस मोटी घर थो वञा। हलो पोपट खान हे आयो हुअमि गामू जे गामू बसि फराड करणी न ॾिनो 5000 ॾिनई साईं साईं वरी उहो जहिड़ा पियो घुरे चए जहिड़ा मूंखे ॾिजांइ न ॾे मां जहिड़ा थो ॼाण चए तो ख़बर आहे तोसां घणा दफ़ा विड़ो आहे जहिड़नि सां जहिड़ा मूंखे पसंदि थियनि बसि न हणणु ॾिनई फराड ठीकु आहे अचां थो मां। संगत अगर अव्हांखे ही वीडियो क्लिप पसंद आयो है तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी वाले बटन के ज़रूर दबायो जीअं असांजे चैनल जो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सके। वॾी महिरबानी।